Hey there. Subscribe to my channel and also press this bell icon. अस्सलाम वालेकुम दोस्तों, हक मौजूद इंडस टेक ते बलीकार। दोस्तों, बेसिक इंफॉर्मेशन ऑफ कंप्यूटर जे सिलसिले में गुज़िरियल वीडियो में असां पढ़ियासीं आम तौर ते इस्तेमाल थींदड़ आउटपुट डिवाइसिस, जंहिंमें असां तव्हांखे ॿुधायो त ईंदड़ वीडियो में प्रिंटर ते वधीक डिस्कस कंदासीं। सो साथियो, अचो त बग़ैर टाइम वेस्ट करण जे शुरू था कयूं प्रिंटर्स जे टाइप्स खां। त साथियो, प्रिंटर्स जा हूअं त केतिरा ई टाइप्स आहिनि, पर मिसाल जे तौर ते लेज़र प्रिंटर्स, सॉलिड इंक प्रिंटर्स, LED प्रिंटर्स, बिजनेस इंकजेट प्रिंटर्स, होम इंकजेट प्रिंटर्स, मल्टी फंक्शन प्रिंटर्स, डॉट मैट्रिक्स प्रिंटर्स ऐं ॿिया केतिरा ई क़िस्म अची वञनि था। जदीद अॼुकल्ह त तमामु जदीद प्रिंटर्स मार्केट में अची चुका आहिनि। पर प्रिंटर्स खे जिन बुनियादी ॿिनि हिसनि में विरायो वियो आहे, पाण डिस्कस कंदासीं उन्हनि ते। त साथियो, उहे ॿ जेके बेसिक टाइप्स आहिनि उहे ई आहिनि। हिकिड़ा हूंदा आहिनि इम्पैक्ट प्रिंटर्स, ॿिया हूंदा आहिनि नॉन इम्पैक्ट प्रिंटर्स। त साथियो, जेके इम्पैक्ट प्रिंटर्स हूंदा आहिनि उहे पेपर ते डायरेक्ट इफेक्ट कंदा आहिनि ऐं उहो लेटर या तस्वीर या कंहिं कैरेक्टर खे सुञाणी कोन सघंदा आहिनि। उहे डॉट्स जी सूरत में या लाइन जी सूरत में असांजो आउटपुट क्रिएट कंदा आहिनि। मिसाल जे तौर ते डॉट मैट्रिक्स प्रिंटर, जेके आम तौर ते असां वॾनि शॉपिंग मॉल्स में या बिलिंग जे तौर ते इस्तेमालु थींदे ॾिसंदा आहियूं, उन में तव्हां ॾिसंदव त उहे लेटर क्लियर कोन हूंदा आहिनि या जहिड़ा कंप्यूटर ॾेखारींदा ओड़ा हुते कोन हूंदा आहिनि। छाजे करे? जो इहो प्रिंटर लेटर्स खे कोन सुञाणंदो आहे। जॾहिं त नॉन इम्पैक्ट प्रिंटर्स, उन्हनि में लेज़र प्रिंटर, इंकजेट प्रिंटर या ॿिया जेके प्रिंटर्स अची था वञनि, उहे सिधीअ रीति रिबन थ्रू ऐं जदीद टेक्नोलॉजीअ जे बुनियाद ते तस्वीर खे या असांजे लेटर खे आसानी सां सुञाणे वठंदा आहिनि, जंहिंजे करे उहे असांखे आसानी सां आउटपुट बि बहितरीनु ॾींदा आहिनि। त दोस्तो, इम्पैक्ट प्रिंटर्स में डॉट मैट्रिक्स प्रिंटर या लाइन प्रिंटर्स वग़ैरह अची था वञनि, जॾहिं त नॉन इम्पैक्ट में लेज़र, इंकजेट, ETC वग़ैरह अची वञनि था। साथियो, वधीक बेसिक इंफॉर्मेशन ऑफ कंप्यूटर्स जे सिलसिले में ॼाण ॾींदड़ वीडियो इनशाला असां तमामु जल्द ठाहींदा रहंदासीं। साथियो, वीडियो सुठी लॻी हुजे त लाइक ज़रूरु कजो, कमियूं कोताहियूं कमेंट में नोट कराईंदा। सिंध सलामत, साथ सलामत।